जय झूलेलाल। हिन वक्त मां गुजरात राज्य जे सोमनाथ मंदिर में आई आहियां। सोमनाथ मंदिर हू आहे जेको पंहिंजे 12 ज्योतिर्लिंग मां हिकु पहिरें नंबर जो ज्योतिर्लिंग आहे। सोमनाथ धाम हिन पहिरें ज्योतिर्लिंग मंदिर खे 17 बार तोड़ो वियो ऐं खंडित कयो वियो, पर 1947 खां पोइ लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जीअं हिननि जो पुनर्निर्माण करायो ऐं 11 मई 1951 में भारत जे पहिरें राष्ट्रपति माननीय श्री राजेंद्र प्रसाद जी हिननि खे राष्ट्र खे समर्पित कयो। चवंदा आहिनि राजा प्रजापति दक्ष पंहिंजे नाठी चंद्रदेव खे श्राप ॾिनो हो। हुन श्राप जी मुक्ति लाइ चंद्रदेव भगवान शिव जी तपस्या कई, तॾहिं भगवान शिव चंद्रदेव खे श्राप सां मुक्ति ॾिनी, हिते विराजित थी विया। चंद्रदेव जो ॿियो नालो सोम आहे, हिन लाइ हिन जो नालो सोमनाथ पियो। ही मंदिर समुद्र किनारे वसियल हुजण जे कारण हिन जी सुंदरता तव्हांखे अचंभित करे छॾंदी। हिन जे कॉरिडोर में तव्हांखे समुद्र किनारा ऐं शॉपिंग मार्केट भी मिलंदी। हिते समुद्र किनारे विराजित हनुमान जी प्रतिमा सभिनि लाइ आकर्षण जो केंद्र आहे। शाम जे वक़्तु टूरिस्ट मंदिर ऐं समुद्र जे विच में ठहियल वॉकिंग ट्रैक ते वॉक जो मज़ो भी वठंदा आहिनि। चवंदा आहिनि भगवान श्री कृष्ण भी पंहिंजो शरीर सोमनाथ में ई छॾियो हो। हिते तव्हांखे हिरन, कपिला ऐं सरस्वती नदियुनि जे सुहिणे संगम स्थान जा भी दर्शन थींदा, जिते पक्षियुनि जी सुंदरता भी तव्हांखे रोके रखंदी। हिते मंदिर ट्रस्ट जी तरफ खां सुबुह 11 बजे खां 3 बजे तक, शाम जो 4 खां 11 बजे तक फ्री भोजन प्रसादी कराई वेंदी आहे। जय श्री झूलेलाल।